अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में आउं तव्हां दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उहा ख़ुशख़बरी इहा आहे त हिकु नओं सिंधी ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पत्थर दिल। दोस्तों, ही पत्थर दुनिया खां पोइ पत्थर दिल ड्रामो अची रहियो आहे। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हांखे हिन ड्रामे जी पूरी मालूमात ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में सिंध जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु कंदा ऐं हिन ड्रामे खे कहिड़े चैनल ते हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर ऐं राइटर केरु आहिनि ऐं हिन ड्रामे खे कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अञा ताईं तव्हां असांजे वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे पत्थर दिल में सिंध जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, आज़म मेंगल, जानी जतोई, बिलावल खोखर, इम्तियाज़ सुहाग, आसमा भुट्टो, तानिया खान ऐं दोस्तों, इन्हनि खां अलावा ॿिया बि सिंध जा केतिरा ई मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे शाहजहान खोसो ऐं हिन ड्रामे जो राइटर आहे वसीम जमाली। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे खे कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों, हिन ड्रामे खे तमामु जल्द KTN चैनल ते हलायो वेंदो।